अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराए चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं था। AK डेयरी जी नावली मदमी ॻोठ ढोलण मला जहिड़ा वासिन अलाह ॾिनू मला ऐं फ़कीर मोहम्मद मला प्रेस क्लब नावली मदमी एहतजाज कंदे चयो आहे त संदन ॻोठ जे माण्हुनि बादल मला, पीर बख्श मला, साहिब मला ऐं हाकिम मला पैसनि एवज़ 28 लख रुपयनि में 7 एकड़ ज़रई ज़मीन विकिरो करे ॾिनी आहे, जेका पैसा बि असां अदा करे छॾिया आहिनि। अहिड़ी लिखत दस्तावेज़ सूरत में हिन वटि मौजूदु आहे, पर हाणे मथे ज़िक्र कयल माण्हू खेनि ज़बरदस्ती ज़मीन लिखी ॾेई खाता ॾियण बदिरां तशद्दुद करण जा कूड़ा इल्ज़ाम हणी केस दाख़िल करे परेशान करणु चाहींदा ज़मीन ते कब्ज़े करण जा बि कूड़ा एहतजाज करे रहिया आहिनि। हिननि चयो त ॼाणायल ज़मीन जे मामले जो अॻूणी MP डॉक्टर बहादुर ख़ान डेयरी तरह जे मौजूद माण्हुनि बहादुर ख़ान मरी, अब्दुल लतीफ़ कलोई, अला बख्श भंड ऐं ॿियनि वटि राजूणी तरीक़े फ़ैसिला थिया आहिनि, जिन में हू ॾोही थिया आहिनि, जिते खेनि ज़मीन लिखी खातो संदन नाले करे ॾियण वारो वाइदो करे फिरी विया आहिनि। हिननि जे नाले लिखी खातो मटाए ॾेई हिननि मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।